हेलो अस्सलाम वालेकुम। अॼु असां नई वीडियो सां गॾु मोहनदड़े में सिंध सभ्यता में हीअ असां जिते बीठा आहियूं हीअ आहे ॿोली, हीअ लिखियलु ॿोली आहे, हीअ उहा ॿोली आहे मोहनदड़े जी जेका अञा ताईं सही त रिकॉर्ड थी न आहे, बहरहाल त बि कंहिं ताईं थिए पई। तो हाणे हीअ ॿोली त लिखियलु आहे, हिन में लिखी वञे थी ऐं ॻाल्हाई वञे थी। हाणे ॿोलीअ जो किरदारु कहिड़ो आहे इंसानी समाज में, रहियो कहिड़ो आहे कहिड़ो। ॿोली जो जेको अहम किरदारु आहे उहो इंसानी अर्तका में वॾो अहम किरदारु रहियो आहे। इंसानी अर्तका में उनजी ॿोली जो, हिन ॿोली जो लिखणी जो या ॻाल्हाइण जो ॿोली जो वॾो अहम रोल रहियो आहे। तो असां इहो बिल्कुलु चई सघूं था त हिन इंडस्ट्रियलाइज़ेशन में या मोहनदड़े में इहो बिल्कुलु जेका शुरूआती हीअ जेका ॿोली लिखणी ऐं ॿोली आहे उहा बि इंसानी अर्तक लाइ वॾो अहम कमु कयो आहे। हाणे अकुलु, दानाई, सोच सम्झ, ज़हानत, तरक़ी ऐं जेका उन में थिए थी उहा बिल्कुलु उन में ॿोली जो वॾो अहम रोल, अहम किरदारु आहे। ऐं हिन में बि असांजी हिन मोहनदड़े जी ॿोली जो बिल्कुलु ई अहम रोल, अहम किरदारु आहे। छो जो हीअ पूरो समाज, साइंसी समाज जो ऐं तरक़ियात वॾो तरक़ी याफ़्ता जो हज़ारों साल अॻु जी जेका सिविलाइज़ेशन आहे, ऐं उन महिल बि जेका आहे सा तरक़ी जो राज़ बि हिकिड़ो अहम हीअ बि आहे त ॿोली जो किरदारु बिल्कुलु इंसान जी अकुलु, दानिशमंदी ऐं ज़हानत ऐं बिल्कुलु हर शइ ते आहे। असां ॻाल्हि कयूं त हीअ आम चयो वञे त हीअ ॿोली किथे आहे, कहिड़े हंधि आहे, कीअं ॻाल्हाई वञे थी, सिंध में बि आहे या कोन्हे। पर चवणी इहा आहे त हाणे सिंध में सिंधी ॿोली कीअं न हूंदी, ज़ाहिर आहे कुझु त अहिड़ा क़ौम, कुझु त अहिड़ियूं शयूं हूंदियूं, कुझु त अहिड़ा माण्हू कबीला हूंदा जेके ज़रूरु सिंधी ॿोली ॻाल्हाईंदा हूंदा। जीअं चयो वञे थो त भई साउथ इंडियन में हीअ ॿोली हिते आम आहे, जेका लिखी वञे थी, लिखियलु बि सम्झी वञे थी, थोरी घणी ॻाल्हाई वञे थी। त हिते बि असां वटि जेका अहम ज़बान आहे, द्राविड़ ज़बान आहे, जेका बिल्कुलु ई उन्हनि जूं बिल्कुलु अल्फाज़, कुझु जुमिला हिन ॿोली सां मिलनि था ऐं बिल्कुलु साउथ इंडियन ॿोली सां मिलनि था। ऐं असां इहो कुझु माण्हू चई रहिया आहिनि त भई बिरोही बलोच आहिनि, ईअं कोन्हनि, उन्हनि जा मिली न रहिया आहिनि इतफ़ाक़ी अल्फाज़। इहो कीअं थी सघे थो, 1000 साल जेका ॿोली जेकी थी हुजे ऐं उनजा अल्फाज़ असांजी बिरोही ॿोली सां या सिंध जी कंहिं बि ज़बान सां इतफ़ाक़ी मिलंदा आहिनि। इहो अजीब ॻाल्हि आहे, इतफ़ाक़ी कीअं थी सघे थी। हा, इहो थी सघे थो त उन में मिक्सिंग थी आहे बाद में अरबी या फ़ारसी या ॿिया ईरानी, या असां खणी चऊं त जेके अलेक्जेंडर अगरि आयो, सिकंदर आज़म, त उन्हनि जी ॿोली में मिक्स थी सघंदी। पर इहो ज़रूरु आहे त जॾहिं अल्फाज़ मिली रहिया आहिनि, जुमिला मिली रहिया आहिनि, त मतिलबु इहा साबिती आहे त इहा क़ौम, इहा माण्हू, इहे बिल्कुलु ई सिंध सभ्यता सां तालुक़ु रखनि था ऐं उन्हनि तालुक़ु बि हिन ई ॿोली ऐं हिन सां। महिरबानी।